अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन रहमतिल लिल आलमीन खातमिन नबिय्यीन व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लह व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला व सल्लम व बारक अलैहि व अला वालिदैहि व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैय व लिलमुअ्मिनीन यौम यक़ूमुल हिसाब। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सलातु व सलामु अलैका या रसूल अल्लाह। सलातु व सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ों अल्लाह करीम जल्ल जलालुहु के लायक़ा हैं जंहिं अॼु असां सभिनी खे हीअ बाबरकत महफ़िल नसीब फरमाई आहे। शाल पंहिंजी बारगाह में क़बूलियत जो शर्फ़ नसीब फरमाए। इन महफ़िल पाक के असांजी हिदायत जो सबब, असांजे गुनाहन जो कफ़ारो ऐं बख़्शिश जो ज़रियो बनाए। बाबरकत महफ़िल में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, सादात सगोरा, मुअज़्ज़ज़ीन, नात ख़ान, अव्वाम अहले सुन्नत जलवा फ़रोज़ा हैं। बिलखुसूस मीर महफ़िल, सदर मजलिस, मुफ्ती अहले सुन्नत हज़रत अल्लामा क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद अब्दुल हलीम नक्शबंदी मुजद्दिदी
दामत बरकातुहुमुल आलिया पंहिंजे दुआउनि सां नवाज़ण जे लाइ असांजी महफ़िल पाक में तशरीफ़ फरमा थिया संदन वड़ ऐं एहसान। मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिन जे नात ख़ानन पंहिंजे प्यारे ऐं सुहिणे अंदाज़ सां महफ़िल में मौजूद ऐं इर्द गिर्द ॿुधण वारनि जे दिलनि खे महज़ूज़ पे फरमायो। बिलख़ुसूस मोहतरम जनाब भाऊ अदो वकील अहमद साहिब हर सनफ़ ते संदन शेर ज़रूर आहे। तौहीद बारी ताला खां वठी अमर जीजल जे शान मुबारक ताईं प्यारे अंदाज सां पंहिंजो पैगाम पहुचायूं। अल्लाह जल जलालहू असां सभिनी खे जीजल अमर जूं दुआऊं शामिल हाल फरमाए ऐं जिन जूं अमड़ियूं ऐं अब्बा साईं ज़िंदह आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे वॾी ॼमार ऐं हयाती अता फरमाए ऐं औलाद के उन्हनि जी ख़िदमत करण जी ऐं उन्हनि जे दिलनि खे ख़ुश करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेसी ताईं अबो अम्मा हयात आहिनि असांखे उन्हनि जो क़द्र कोन्हे को। जॾहिं हू दुनिया मञा रहलतूं कनि था ॼण ते हिकिड़ो छपर छापर हिकिड़ो घर सॼो टही थो पवे ऐं अमड़ ऐं अबू साईं हमेशह जे लाइ पंहिंजे औलाद के दुआऊं ही ॾींदा रहंदा आहिनि। अॼोकी हीअ मुतबर्रिक महफ़िल असांजे दोस्त मोहतरम जनाब भाऊ अब्दुल हफीज़ साहिब पंहिंजी जीजल माउ खे सवाब पुॼाइण जी नियत साण मल्हाई आहे, जंहिंमें कुरान करीम जी तिलावत दुरूद शरीफ नंगर नियाज ऐं ही महफ़िल पाक जो एहतमाम कयो आहे। मकसद है तनी सभिनी नेक कमन जो सवाब मरहूमा मग़फूरा जीजल अमर जे रूह ताईं पहुचाइणो आहे। अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे मूजिब जंहिं बि मुसलमान जे लाइ को भी मुसलमान नेक अमल करे ऐं उनजो सवाब उसी ताईं पहुचाए त अल्लाह जल जलालहू उहो सवाब उन्हीअ ताईं पहुचाए छॾींदो आहे। जेड़ो अमल करण वारे के सवाब तो मिले तेड़ो जंहिंखे ईसाले सवाब कयो वियो आहे, यानी जंहिंखे सवाब पहुचायो वियो आहे उन्ही खे बि अहिड़ो ई ओतिरो ई सवाब पहुचे थो। का भी कमी कान थी थिए। पंहिंजनि वरडन जे लाइ बिलखुसूस जेके दुनिया छॾे वया ऐं सॼी उम्मत भलारी जे लाइ असांजे मथां हक़ आहे त असां उन्हनि जी तरक्की दर्जात लाइ दुआऊं कंदा रहूं। असांजा सुहिणा नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन हमेशा पंहिंजी उम्मत लाइ मोमिनन जे लाइ बख्शिश जूं दुआऊं फरमाईंदा रहिया।
इरशाद फरमाए तो जो सबू जो ही शाम जो 3 दफ़ा मुझी उम्मत लाए बख्शिश जी दुआ घुरे फरमायो तो मां उन्हीं जो ज़ामिन आया। इन दुआ के अंदर एडी वडी हिकड़ी कुव्वत तो ताकत रखल है जो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अद्दुआ मुखुल इबादत, दुआ इबादत जो मग़ज़ा है। फरमायो तो अद्दुआ सलाहुल मुमिन, दुआ मोमिन जो हथियार है। फरमायो तो अद्दुआ यो रद्दुत तकादीर, दुआ तकदीरन के भी तब्दील करे छड़ी दिया है। एडी दुआ में वडी ताकत है। जदा बानो दुआ कंदो आहे, दुआ कंखा तो करे पंजे अल्लाह जल जलालहू खां करे रहियो आहे। उन्हीं वक्त में बाने जो ताल्लुक पंजे अल्लाह जल जलालहू साण थी वेंदो आहे। बुजुर्ग फरमाइंदा हैं तो दुआ दिल के अंदर पैरा पैदा थींदी आ, पो जुबान ते इंदी आ। हर गाल तकरीबन ये थींदी आ, पैरा दिल में इंदी आ, पो जुबान ते इंदी आ। दुआ जेका है सा जदा दिल में आई, दिल खा अया जुबान ते ही नथी अचे तो पहरा अल्लाह जल जलालहू जी दरबार में पहुंची वेंदी आहे। इन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिहि, बेशक अल्लाह तबारक व तआला माण्हू ऐं उन्हीं जे दिल जे विच में आहे। दिल माण्हू खां केतरी परे आहे? माण्हू दिल खां केतरो परे आहे? दिल माण्हू जे अंदर आहे। मानू दिल का परे ना है, दिल मानू का परे ना है। अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए तो केतरे कदर पाण में वेझायो। दिल मानू जी मानू सा, मानू पंजी दिल सा केतरे कदर वेझो आ, पर मां अल्लाह इन्हीं का भी वधिक तमा के वेझो आया। मां इन्हीं का भी वधिक वेझो आया। उजीब दावत दाई इज़ा दान, जॾहिं बानो मुखां दुआ घुरंदो आहे त मां उनजी दुआ क़बूल फरमाईंदो आहियां। मां उन खे जवाब ॾींदो आहियां। मां उन जा सॾ ॿुधंदो आहियां, उनजी दुआ सुणंदो आहियां। पंहिंजे बाने जी मां दुआ क़बूल कंदो आहियां। दुआ जे अंदर कोशिश कई वञे। दुआ मुखुल इबादत, इबादत जो मग़ज़ा आहे। असल इबादत दुआ आहे। छो जो जेका भी असां इबादत कयूं था, असां नमाज पढ़ूं था त भी दुआ त कंदा आहियूं नमाज जे अंदर त मौला हाणे रब्बना तक़ब्बल मिन्ना, ए अल्लाह मुंहिंजी ही नमाज कबूल फरमा। रोज़ो रखूं खोलूं दुआ पढ़ूं, हज कयूं दुआऊं पढ़ूं, नेक अमल कयूं दुआ कयूं, खैरात कयूं दुआ कयूं, कुर्बानी कयूं दुआ पढ़ूं, निकाह पढ़ूं तो दुआ पढ़ूं, जनाजो पढ़ूं तो दुआ पढ़ूं, कब्र ते वञूं तो भी दुआ। दुआ मग़ज़ा है इबादत जो। दुआ जे अंदर ख्याल कयो। ईमान वारो जे वक्त में तमा दुआ घुरो तो उन्हीं वक्त में ख्याल कयो तो मुझो ताल्लुक हाणे मुझे अल्लाह साण आहे। पो हेडे होडे न ॾिसजो, पो आंगुरनि मझां ठका न कढजो। माण्हुनि में आदत हूंदी आहे, हथ खणंदा आहिनि, पोइ उनखे ठकाव यादि ईंदा आहिनि। आंगुरनि मझां ठकाव कढणु शुरू कंदा आहिनि। ठकाई न थियो, अल्लाह जे दर ते पिनण वारा थियूं, घुरण वारा थियूं पंहिंजे रब जे दरवाज़े ते। ऐं जॾहिं दुआ घुरूं अल्लाह जी दरबार में आजिज़ी इनकिसारी सां पंहिंजो कंध झुकाए, जीअं हिकिड़ो पिनण वारो कीअं दरवाज़े ते पिनंदो आहे, अहिड़ी तरह पंहिंजे अल्लाह जे तरफ़ मुतवज्जो थी करे पंहिंजे मालिक जल जलालहू खां दुआ घुर्जे। ओ अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे करीब आहे, असांजे वेझो आहे। ओ दुआ ॿुधण वारो, क़बूल करण वारो आहे।
हजरत बेटा सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जन इरशाद फरमायो त हो त तुंजी हंज में हो मालिक तुझे अंदर आ तो साण गड्डाए काथे तू पंजे अल्लाह के गोले रहो आहे बेटा सरकार से फरमाइन पा तो हो त तुंजी हंज में तो कुछ को पई वफी अनफुसिकुम अफला तुबसिरून सोच कर सही कदहीं कान वई होत गोलण हटते ओ अल्लाह साण कडाए उन्हें का दुआ घुर्जे अल्लाह तबारक व तआला किन माण्हू जो दुआऊं एतरे कदर कबूल फरमाई दुआ जिया अंबिया इकराम अलैहिस्सलाम जो दुआऊं एतरे कदर कबूल फरमायो जो उन्हनि जे दुआ पाक खे पंहिंजे कलाम जो शर्फ ॾेई करे कुरान करीम जे अंदर नाज़िल फरमायो आहे जेका मो आयत करीमा तिलावत कई हुई इन्हीं में अल्लाह तबारक व तआला दुआ बुधाइया कहजी दुआ है सैयदना इब्राहीम अला नबीना व अलैहि सलाम जी घुरल दुआ है अल्लाह तबारक व तआला के या दुआ पसंद अची वई एतरे कदर पसंद कये एतरे कदर पसंद फरमाए जो हजरत इब्राहीम अलैहि सलाम जी घुरल दुआ के पंहिंजे कलाम पाक जो शर्फ नहीं करे कुरान करीम के अंदर नाज़िल फरमायो रहती दुनिया ताई इब्राहीम अलैहिस्सलाम की दुआ के अल्लाह करीम जल्ल जलालो महफूज फरमाए छजो हाने ई आई दुआ बानो घुरे इब्राहीम अलैहिस्सलाम जी घुरल दुआ है अल्लाह जे कलाम जो भी इन दुआ के शर्फ हासिला त इया दुआ अल्लाह जी दरबार में कबूल थींदी आहे तंजे करे असांजे उलमाए इकराम फरमायो ये मकबूल दुआ है अल्लाह सुब्हानहू व तआला जी दरबार में इन्हीं के हुआ त घुरंदा कयो पर खुसूसियत सा नमाज जे अंदर भी घुरो जना तमा नमाज पूरी करे वठो दुरूद व सलाम पढ़ी वठो सलाम वरायण का पहरा ही दुआ अल्लाह तबारक व तआला जी दरबार में करे वठो बाहर भी ते दुआ कजो पर नमाज जे अंदर जना बानो अल्लाह जे होंदो आहे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाइंदा अन तअबुदल्लाह कअन्नक तराह फइन लम तकुन तराह फइन्नहु यराक ये अल्लाह ताला जी इबादत कर तो यकीन जान त मां अल्लाह के अखन साण दिसी रहो आया जे एतरो तुझके यकीन ना है एतरी तो तुझी मंजिल ना है एडो तुझो मकाम ना है यो मकाम अल्लाह जे वलियन जो आ नबियन सगोरन जो आ शहंशाही विलायत मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन खा यहूदी सवाल कयो सुना तमा अल्लाह जी इबादत ॾाढी कंदा आयो भला कदा पंजो अल्लाह ॾिठो भी अथव या न हजरत मौलाए कायनात मुश्किल कुशा फरमाइंदा आहिनि जॾहिं मां सजदो कंदो आहियां तेसी सिर ई मथे न खणंदो आहियां जेसी ताईं पंहिंजी रूहानी निगाह सां रब जो दीदार न करे वठां दिल जे दीदन साण पंहिंजे मालिक जो दीदार कंदो आहियां मुंहिंजा दोस्त अल्लाह सुब्हानहू व तआला जी इहे इबादत कयो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ॼण त पंहिंजे अल्लाह खे ॾिसी रहियो आहे जेकॾहिं तुंहिंजो इहो मक़ाम मर्तबो न आहे पोइ एतिरो त ख़्याल कर जंहिंजी इबादत करे रहियो आहियां उहो त मूंखे ॾिसी रहियो आहे
उन्हीं वक्त में मानो अल्लाह जी दरबार में होंदो आ ओ जदा अल्लाह जी दरबार में आ रुकू भी कयई सजदा भी कयई हम्द भी कयई तारीफ भी कयई तस्बीह भी पढ़ई तकबीर भी चयई तहमीद भी बयान कयई उन्हीं का बाद बिठे महबूबन करीम जे मथा सलाम भी अर्ज कयई अस्सलामु अलैका अय्युहल नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू सलाम भी अर्ज करे चुको आ हाने वरी दुरूद यानी सलात भी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद मिठे महबूबन करीम जे मथा भी सलात अर्ज करे रहो आ सदन आल ते भी सलात अर्ज करे रहो आ हाने मकबूल घड़ी आ सलाम वराए करे नमाज का बाहर तो अचे पर उलमा इकराम फरमायो इन मकबूल घड़ी में तू पंजे रब का एकरी मकबूल दुआ घुरी वठ वा दुआ हजरत इब्राहिम अला नबीना व अलैहि सलाम जी जेका अल्लाह तबारक व तआला जी दरबार में पे घुरे रब्बी जअलनी मुकीमस सलाह ओ मुझा रब मुखे नमाज जो पाबंद बना नमाज जी पाबंदी जी दुआ अल्लाह का कजे के मानू नमाज शुरू कंदा न पो वरी छडे वेंदा इता भले पार विया हज मुबारक ते उम्रे शरीफ ते उते हिकड़ी भी नमाज कज़ा करण नथो चाहे तकबीर ऊला भी मुखा न वने सब नमाजों मा सारे अदा कया तहज्जुद भी पढ़े थो नवाफिल भी अदा करे थो पर जदा हिते पहुतो हाने ओ जागो हाने थकावट हाने माइटर जो मिलन हाने दोस्तन जो अचण हाने दावतन जे तरफ निकरण पो आस्ते आस्ते हिकड़ी नमाज वई पो ब नमाजू पोटे पो ये सबई नमाजू हली थी वजन पर पो अल्लाह का दुआ घरो तो मौला जी नसीब कई अथई ते मुखे नमाज जी पाबंदी भी अता फरमाई जाए जो तौफीक जण वारो अल्लाह जॾहिं रब घुरंदो तो मानो दर ते झुकंदो के जे वस में ना है मानो सिर्फ कोशिश करे कोशिश कंदो तो अल्लाह तबारक व तआला हुनजे लाए पंहिंजे तौफीक जा दरवाजा भी खोले छॾींदो आहे हजरत इब्राहिम अल्लाह जो नबी आ खलील प्यारो आ रब के पर अल्लाह ताला जी दरबार में दुआ थो करे रब्बी जअलनी मुकीमस सलाह ओ मुझा रब करीम मुखे नमाज जो पाबंद बना व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ ए मुझा रब मुझी दुआ कबूल कर मुझे औलाद के भी नमाज की पाबंदी नसीब फरमाए जथे जाथे पंजे औलाद ला असा नौकरी जी दुआ कंदायूं ग्रेड के वधण जी दुआ कंदायूं रोजगार जी दुआ कंदायूं मौला इनके आठड़ो बुढ़ड़ो कजाए वडी जमार निजाए इनके तू भलो भली इज्जत दिजाए पंजे औलाद ला जके ये दुआऊं कंदायूं उनी जा गडो गडो अहम दुआ है त पंजे औलाद ला नमाज जी भी असा दुआ कंदा रहूं ता त असा जो औलाद नमाजी थी पवे अल्लाह जाडो झुकण वारो थिए हजरत इब्राहिम अला नबीना वाले सलाम दुआ कई त मौला तो मुखे भी नमाज की पाबंदी नसीब कर मुझे औलाद के भी नमाज नसीब फरमा ए अल्लाह तू मुझी दुआ कबूल फरमा वरी अगते हजरत इब्राहिम अलैहि सलाम दुआ घुरे अल्लाह तबारक व तआला वो दुआ कुरान करीम में नाज़िल फरमाई रब्बना ग़फिरली वली वालिदैया ओ मुझे असांजा पालनहार मुखे भी बख्श फरमा मुझे अब्बे अम्मा के भी माफ फरमा मुखे भी बख्श फरमा मुझे अब्बे अम्मा के भी बख्श फरमा वलिल मुमिनीन यौमा यक़ूमुल हिसाब
जंहिंजे भी कन ते कुरान जो आवाज पहुतो सो हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह चवे। लचकाई छॾे बुलंद आवाज सां हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो आवाज। तो अल्लाह करीम जल्ल जलालो दुआ सिखारिया। हजरत इब्राहिम अला नबीना वाली सलाम दुआ प्या कर, या अल्लाह तू मुखे नमाज जो पाबंद बना, मुझे औलाद के भी नमाज नसीब फरमा, ये दुआ मुझी तू कबूल फरमा। ए असांजा पालनहार क़यामत जे ॾींहुं तू मुखे भी बख्श फरमा, मुझे अब्बे अम्मा के भी बख्श फरमा, ऐं सभिनी ईमान वारन के भी माफ फरमा। पंजे लाइ भी दुआ करे रहा है, पंजे अब्बे अम्मा लाइ भी दुआ करे रहा है। पान त नबी आहिनि, मासूम आहिनि, हुअं ई अल्लाह ताला जी उन्हनि जे मथां रहमत ही रहमत आहे, लेकिन पोइ बि पान बख्श जी दुआ करे रहा है। हे असांखे सेखारे रहा है त को भी इंसान दुआ खां बेनियाज़ न आहे। हर माण्हू खे दुआ जी ज़रूरत आहे। को ईअं न चवे त को मुल्लो मौलवी आहियां, पीर आया, हाफिज आया, बुजुर्ग आया, मुखे बे जी दुआ जी जरूरत ना है। हर इंसान के पंजी दुआ जी भी जरूरत आ, बे जे दुआ जी भी जरूरत है। हजरत इब्राहिम अला नबीना वाली सलाम पंजे ला भी दुआ फरमाइन पिया, पंजे अब्बे अम्मा ला भी दुआ कन पिया, सबनी इंसानन जे ला भी दुआ करे रहा है ना। इनजो मतलब आहे त जेके दुनिया मझां गुज़री विया उन्हनि जे लाइ जॾहिं दुआ कई वेंदी आहे त इहा दुआ उन्हनि खे फ़ाइदो पहुचाईंदी आहे। जेकॾहिं दुआ फ़ाइदो न पहुचाए हा त पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम या को भी नबी सगोरो दुआ अहिड़ी न घुरे हा, बल्कि असांखे जेको नमाज जनाजा बुधाई वई आहे, मैयत के सामू रखी करे चार तकबीरूं हणदा आहियूं। पहिरीं तकबीर में छा पढ़दा आहियूं? सना पढ़दा आहियूं। ॿी तकबीर में दुरूद, टी तकबीर में दुआ पढ़दा आहियूं। शाबाश, याद कयो दुआ। असांजो तो हाल ही आहे त जनाजे ते अचूं तो मौलवी असांखे नियत कराए, ईद ते अचूं तो मौलवी साहब असांखे नियत कराए। बाबा जरा तव्हां संभरी आया आहियो नमाज जे लाइ, तव्हां पाण ई नियत करे सघो था। ही त मौलवी साहब जो एहसान आहे, असांखे सेखारे रहियो आहे, असांखे नियत ॿुधाए रहियो आहे। न त असांजी नियत मौलवी जे मथां फर्ज़ न आहे, असांजी नियत असांजे मथां फर्ज़ आहे। असां पाण नियत कयूं ऐं उन खां बाद पोइ असां दुआऊं पढ़ूं। पहिरियों असां सना पढ़ंदा आहियूं, पहिरीं तकबीर में, ॿी तकबीर खां बाद दुरूद पढ़ंदा आहियूं, टी तकबीर खां बाद दुआ पढ़ंदा आहियूं। ऐं उहा दुआ भी बख्शिश वारी दुआ होती आहे। अल्लाहुम्मा ग़फ़िर ली हय्यिना व मय्यितिना, ए असांजा अल्लाह असांजे जिंदहन के भी बख्श कर, त असांजे मुअन के भी माफ़ फरमाए। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन पिया, सही मुस्लिम शरीफ जे अंदर हदीस पाक आ, जे मुझे उम्मती जे जनाजे ते 40 मोमिन मुस्लिम जेके शिरक न था कन उहे गॾिजी आया ऐं उन जे मथां नमाज पढ़ियो त अल्लाह तबारक व तआला उन्हनि 40 जी मेड़ जे सदके मुंहिंजी उम्मत जे उन जनाज़े वारे के माफ़ फरमाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह, केॾी न वॾी नेमत आहे, अजीम नेमत अल्लाह ताला असांखे ॾिनी, अजीम नेमत। 40 ॼणा गॾिजी 5 ॼणा मेड़ थी के ॾोही वटि वेंदा आहिनि त उहो कंहिंजो ॾोह करे आयो, उन वटि माण्हू 5 माण्हू गॾिजी चङियूं मुंडियूं वेंदियूं आहिनि त वीचारो उन्हनि खे ॾिसी उनखे मेड़ खे मान ॾेई करे माफ़ करे छॾींदो आहे। असल माफ़ी जो कम त अल्लाह जो आहे। अफून करीम, ओ मेहरबान बख्शण वारो भी आहे त करीम भी आहे।
माफ करण वारो अल्लाह जल जलालो ओ आही अफू यानी खुद सजी उनकी जात ही बख्शिश वारी जात आ बख्श करण वारो माफी देण वारो आहे जदा 40 जणन जी मेड़ मस्ते मुस्तफा जा उम्मती 40 जना गडजी अल्लाह के बा अर्ज करता अल्लाहुम्मा अगफिर लिहय्यिना व मय्यितिना ए अल्लाह साजे जिंदन के भी बख्श कर असाजे मुअन के भी बख्श कर रब फरमाई तो प्रकार केड़ा भी हुआ पर रसूलुल्लाह जा उम्मती मोट मेड़ थी आया है सोने रसूल जा उम्मती आहे मेड़ थी आया सब जो सब मुखे अर्ज करे रहा है अल्लाह करीम जल जलालू इन दुआ जे सदके जिंदन मुअन सबनी के मां फरमाए त मुअन जे लाए जेके गुजारे वया उन जे लाए जेका दुआ था कयूं वहा उनके फायदो पहुंचाए रही है जेके मानू चवंदा त बाबा मैयत जे लाए दुआ कुछ भी ना है जेको मुंह सो छुटो हाने पंजा अमल छडाईंदस अल्लाह जी मर्जी जेको बणे सो करे तवा जी दुआऊं छा कंदियो उन्हनि के चजे त पंजे मैयतन जो जनाजो भी हाने न पढ़ो छो जो जनाजे जे अंदर दुआ है जे दुआ फायदो न थी दे त जनाजो कड़ो फायदो दींदो ओ पंजे मैयतन जा जनाजा भी न पढ़ो जरा जनाजा पढ़ूं ता उनजे अंदर दुआ है ऐ अल्लाह सुब्हानहु व तआला उनजे लाए बख्श जो सबब बनाए तो पंजे चेरन मुवन के दुआऊं दीदा रहो अल्लाह भी राजी थींदो त मदीने वारो घोट भी राजी थींदो आहे अचो मूसा गॾजी सभई साथी बुलंद आवाज सां प्यारो दुरूद शरीफ पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह कजी जुबान खामोश न रहे बुलंद आवाज सां सभई पढ़ंदा लो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बिनी जानन जा सरदार यतीमन जा यार उम्मत जा आधार गरीबन जा गमखार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाइंदा अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाइंदा सैयदना अनस बिन मालिक रदियल्लाहु ताला अन्हु इन हदीस पाक जा रावी आए बिठन महबूबन करीम ने इरशाद फरमायो मा मिन अहली बैतिन यमूतु मिनहुम मय्यत के भी घर मझा को भी मानू को गुजारे विंदो आ फयतसद्दकून अन्हु बअद मौते उन्हीं जे मरण खां बाद उनजा घर वारा खैरातूं कंदा है ना हो गुजारे वयो उनजा अल बेत माना घर वारा खैरातूं कंदा आहिनि सदका कंदा आहिनि अल्लाह जे नाले ते खैरात कयो मौला इनी जो सवाब असां जे मरहूम के पहुंचाए जाए असां जे अब्बे के पहुंचा अम्मा के पहुंचा भाव डाडे के पहुंचा अल कर्ज तजे भी हवाले उनजो सवाब कंदा आहिनि हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खैरात त दुनिया जे अंदर कई वया खाधो त माण्हू न आए पर सवाब ॾियण वारो अल्लाह जॾहिं के मैयत जे लाइ मोकलो विंदो आ पो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाइंदा इल्ला अहदाहा इलैहि जिब्रील अलैहि सलाम अला तबक़िम मिन नूर वो हजरत जिब्रील अलैहि सलाम उन खैरात पाक जो सवाब नूर जे हिकड़े थाव में विझी करे उन मैयत जे कब्र जे तरफ विंदो आहे
फयक़िफ़ु अला शफ़ीरिल क़ब्र, तो क़ब्र जे किनारे ते वञी करे बीहंदो आ, उते बीही करे क़ब्र वारे खे सॾु कंदो आ, चवंदो आ त या साहिबल क़ब्रिल अमीक़, ओ उन्हीअ क़ब्र वारा। जिब्रील अलैहिस्सलाम क़ब्र वारे खे सॾु करे रहियो आ। मालूम थियो त क़ब्र वारो सॾु ॿुधंदो बि आहे। जिब्रील अलैहिस्सलाम चवंदो आ हाज़िही हदिया अहदाहा इलैका अहलुका, हीअ तोहफ़ो वा गिफ्ट आहे जेको तुंहिंजे माइटनि तुंहिंजे घर वारनि तुंहिंजे तरफ़ मोकिलियो आहे। फ़क़बिलहा, हीअ क़बूल कर। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरां क़ब्र ते बीह करे उनखे सॾु कंदो आ, उन खां बाद गिफ्ट साम्हूं करे उनखे ॾेखारींदो आ, चवंदो आ त हीअ ॾिस हिकिड़ो गिफ्ट मां खणी आयो आहियां, तुंहिंजे माइटनि तोॾे मोकिलियो आ, अचे ही तूं क़बूल कर। फयुदखिलु अलैहि, पोइ जिब्रील अलैहिस्सलाम ओ नूर जो थांव जंहिंजे अंदरि सवाब रखियल आहे वो क़ब्र जे अंदरि मैयत वटि वञी पहुचाईंदो आहे। चवंदा आहिनि त बाबा ही सवाब तव्हांजो पहुचे थो, ख़ैरात तव्हां कई, खाधी तव्हां, पेट तव्हांजो भरियो जो तव्हांजे मैयत खे पहुतो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईं था तव्हां नथा ॾिसो, मुंहिंजूं अखियूं मुबारक हर शइ खे ॾिसी रहियूं आहिनि। मां सब शइ ॾिसी रहियो आहियां। अरा माला यरौन माला तरौन व अस्माउ माला तस्माउन, फरमायो त मां उहो ॾिसंदो आहियां जो तव्हां न ॾिसी सघंदा आहियो, मां उहो कुझु ॿुधंदो आहियां जो तव्हां न ॿुधी सघंदा आहियो। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़ब्र जे अंदरि बि उन्हनि जी नज़र वञे थी, जिब्रील खे बि ॾिसनि था, उन नूर जे थांव खे बि ॾिसनि था, उन थांव जे अंदरि जेको सवाब रखियल आहे मदीने जा घोट सवाब बि ॾिसी रहिया आहिनि। अब असां हिन महफ़िल में वेठा आहियूं, असांखे सवाब मिले थो या कोन थो मिले? ॻाल्हायो, सवाब मिले थो? आहे केरु मूं समेत तव्हां मंझां मूं मंझां केरु बि ॿुधाए त मां सवाब ॾिसी रहियो आहियां? सवाब हिकिड़ो अल्लाह जो नूर आहे, हीअ असांजो अखियूं नथियूं ॾिसी सघनि। अल्लाह से असांखे सवाब ॾिए थो, पर असां ॾिसूं नथा, महसूस करे रहिया आहियूं। महसूस कीअं था कयूं जो असांजूं दिलियूं ख़ुशि थी रहियूं आहिनि। जॾहिं ये भलारियूं ॻाल्हियूं ॿुधूं था, हदीस ॿुधूं, क़ुरान ॿुधूं, असांजी दिलि ख़ुशि थी थिए, मतिलबु त अल्लाह सवाब ॾिए थो, रहमत मोकिले थो, तॾहिं त दिलि खे सुकून पहुची रहियो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाब भी ॾिसनि था त मैयत ताईं वो सवाब पहुचे थो, उन ताईं वो सवाब पहुतो आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील खे भी ॾिसनि था, थांव भी ॾिसनि था, सवाब भी ॾिसनि था, क़ब्र जे अंदरि मैयत वटि पहुतो उहो भी ॾिसी रहिया आहिनि। अञा भी वधीक ॿुधो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाईंदा आहिनि फयफ्रहु बिहा वयस्तबशिर, जंहिंखे यो सवाब मिलियो आहे इहो ख़ुशि थींदो आहे, ख़ुशी मल्हाईंदो आहे। खुशी दिल के अंदर पैदा थी तुझी दिल खुश थी पई आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे उम्मत जे मैयतन जे दिल जे अहवाल का भी वाकिफ थी था वञन, उन्हीं जी दिल खुश लगी पई आहे। वरी पाण इरशाद फरमाईंदा आहिनि वयहज़नु जीरानुहुल लज़ीन ला युहदा इलैहिम बिशै, ऐं उन्हीं जे आस पास वारा जंहिंखे को भी सवाब न पहुचायो वियो उहे कब्रन वारा वेचारा गमगीन ऐं ॾुखारा थींदा आहिनि। काश जो असांजा माइट भी असांखे ईअं सवाब पहुचाइनि हा। मुंहिंजा दोस्तो इन हदीस पाक जे रूह सां अॼु असां चई सघूं था पिया भाऊ अब्दुल हफीज़ साहब पंहिंजे जीजल माउ जे लाइ एॾे वॾे सवाब जो इहतमाम कयो आहे, नंगर न्याज़ कयो, ख़त्मा दरूद कराया आहिनि, नात
खानी कई, महफिल सजाया, उलमा आया, मशाइख आया, हाफिज सगोरा आया, सबई अल्लाह जी दरबार में दुआ घुरदा। केडी वडी बेड़ अल्लाह जी दरबार में उठदी, जदा रब करीम जी दरबार में एडी वडी बेड़ दी। हफीज साहिब जे अम्मड़ जी जल जेला दुआ कंदा, रब करीम उनी जात दर्जा बुलंद फरमाई दो। कब्र जे अंदर जदा जिब्राइल सवाब पहुंचाई दो ता उनी जी जल माओ खुश थी दी, खुशी मल्हाई दी। अज मुझे बच्चन मुझे घर वारन मुखे किए न याद कयो आहे। पर हबीबन फरमाए तुझा आस पास वारा जेके आइन कब्रन वारा, जेकॾा उन्हनि खे सवाब न पहुतो त उहे बेचारा गमगीन थींदा आहिनि। तंहिंजे करे अब्दुल हफीज़ साहिब जे अम्मड़ जी जल खे जेको सवाब पुॼाईंदासीं उन्ही जे सदके में जंहिं कब्रिस्तान में पाण मदफून आहे उन सभिनी मोमिन मोमिनात खे बि सवाब हवाले कंदासीं इंशाअल्लाह तबारक व तआला। उहे सभई कब्रन वारन वट जदा सवाब पहुंचदो, उहे सभई कब्रन वारा भाउ अब्दुल हफीज़ जी जल माओ के मुबारकूं पिया ॾींदा, बशारतूं पिया ॾींदा। अम्मा तोखे मुबारक आ जो अहिड़ो बच्चो पोइते तूं छॾे आई आहे, अहिड़ो ख़ानदान पोइते तव्हां छॾे आया आहियो जेके तव्हांखे सवाब पुॼाए रहिया आहिनि। असां तव्हांजा पाड़ेसिरी आहियूं, असांखे बि दुआउनि में यादि करे रहिया आहिनि। दिलियूं खुश थी वेंदियूं। अब कंहिंजी दिल खे खुश कजे तो सुठी ॻाल्हि आहे। अल्लाह बि राज़ी त मदीने वारो घोट बि राज़ी। त ही जेका असां दुआ था घुरूं या दुआ भी उसी ताईं पहुंचंदी आहे जेका असां अल्लाह जे नाले ते ख़ैरात कंदा आहियूं। पोइ 3 ॾींहं कर या 40 ॾींहं कर या 12 यानी 12 महीने कर या हर हफ्ते जुमेरात कर या कंहिं बि रात कर या कहिड़े बि ॾींहं ते कर, को बि मखसूस न आहे। जॾहिं बि तूं सवाब हवाले कंदे त अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजे करम नवाज़ी सां ओसी ताईं सवाब पहुंचाए छॾींदो आहे। बाकी टीजो ॾहो जुमाणा 40 12 ये असां पंहिंजी सहूलत लाइ कया आहिनि। न अल्लाह जो अहिड़ो हुक्म आहे न की रसूल जो अहिड़ो हुक्म आहे, न की वरी असां ईअं सम्झंदा आहियूं त 40 ॾींहं सवाब ॾींदासीं त पहुचंदो, जे 39 ॾींहं पहुचायोसीं त कोन पहुचंदो। हरगिज़ असांजो इहो अक़ीदो न आहे। जॾहिं बि तव्हां सवाब पहुचायो अल्लाह तबारक व तआला उन मरहूम ताईं सवाब पहुचाईंदो ई पहुचाईंदो रहंदो। पंहिंजे जीजल माउ खे राज़ी कंदा कयो, पंहिंजे बाबा साईं खे राज़ी कयो। हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जामे तिरमिज़ी शरीफ जे अंदर हदीस पाक आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन वलदिल बारी यंजुरु इला वालिदैहि नज़रतर रहमा। पाण इरशाद फरमायो त को भी नेकोकार बच्चो जेको पंहिंजी माउ पीउ सां सुठो सलूक कंदो आहे, अहिड़ो फरमान बरदार बच्चो माउ खे या पीउ खे रुगो हिकिड़ी नज़र खणी करे ॾिसे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो कतबल्लाहु लहू सवाबल हज्जतम मबरूर। पाण फरमायो त अल्लाह तबारक व तआला उन ॾिसण वारे बच्चे जे लाइ हज मबरूर जो सवाब लिखराए छॾींदो आहे। मबरूर हज हिकिड़ो आहे मक़बूल हज, ॿियो आहे मबरूर हज, टियों आहे मरदूद हज। मरदूद माना रिजेक्ट कयल, कयई त सही पर कबूल न कयई। हज त कयई पर बेनियाज़ अल्लाह करे त सभिनि जूं इबादतूं कबूल फरमाए। ओ मरदूद थी वियो हज। ॿियो आहे मक़बूल, अल्लाह ताला उनजो हज कबूल कयो, फर्ज़ लाहे छॾियईं। ॿियो आहे मबरूर, हज कबूल बि कयई ऐं ज़िंदगी जा गुनाह माफ़ भी फरमाए छॾियईं।
यो आहे मबरूर हज। महबूब मदीने जा घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई था जको पंजे माई पिया के हिकड़ो दफो मोहब्बत वारी निगाह साण दिसे हिकड़ो दफो त अल्लाह तबारक व तआला उन बच्चे जे लाए हिकड़े हज मबरूर जो सवाब लिखी छड़ींदो आहे। अर्ज कयो वियो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम भला को मानू पंजे माँ पी के ॾींहं में 100 दफ़ा ॾिसे त पोइ उन्हीं के 100 हज जो सवाब मिलंदो? पाण फरमात नअम अल्लाहु अकबर व अतयब। पाण फरमात हां यो सवाब अल्लाह ताला 100 दफ़ा ॾिसंदो त 100 दफ़ा ही अल्लाह उनके सवाब पहुंचाईंदो। अल्लाह सब खां वॾो आ, सब खां वधीक पाक आ, हुनजी ज़ात ते को बि एतराज़ न आहे, हुनजो खजानो तमाम कुशादो आहे। 100 छा किरोड़े अरबे पदबे के हज जो सवाब जे तभी अल्लाह ता फरमाइंदो आहे। हज तवां जे घर में आ, अमल नेक तवां जे घर में आ, बख्शिश जो खजानो तवां जे घर में आ। पंजे माँ पी जो दीदार करे हज खटियो, पंजे माँ पी जे दिल के राजी करे वठो। हदीस पाक में आयो त पंजी जीजल माउ के जे हिकड़ो दिरहम कणी चो रुपयो या 10 रुपया खणी हिकड़ो पैसो खर्ची में दिनो, तोहफे में दिनो, अमड़ के खर्ची कराई, अबे साईं के खर्ची कराई, तो बाबा मां तो के खर्ची तो लिया तो अल्लाह तबारक व तआला उन्हीं जो सवाब बधाई दो, डबल कंदो, वरी उन्हीं के डबल कंदो, वरी उन्हीं के डबल कंदो, हत्ता के बधाई दो 1 लख ताईं जो सवाब बधाई छड़ी दो। हिकड़ो रुपयो जीजल मां के तो खैरात दिनो तो अल्लाह ताला तुझे खाते में 1 लख रुपए जो सवाब लिखराए छड़ी दो। कदा के 1 लख अखिन सा भी कोन ॾिठो, पर जीजल माउ जे सदके अल्लाह ताला लख जो खैरात वारो सवाब अता फरमाए। ईमान वारो पंहिंजी जीजल माउ जे दिल के राजी कयो, उनजी दिल के खुश कयो, उनजी नाफरमानी न कयो, उनजी फरमान बरदारी कयो, उनजे आडो पंजो कंधड़ो झुकायो, उनजे कदमन में अचो। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त मां पी जे कदमन जे हेठ जन्नत आहे, जन्नत तोखे वठणी आ, हज तोखे खटड़ो आ, तोखे सवाब सदकन जा वठणा आहिनि, तुंहिंजे लाइ माउ ऐं पीउ आहे, तू उन्हनि जे कदमे उन्हनि के राजी कर त अल्लाह तबारक व तआला तोखे जजो सवाब अता फरमाए छॾे। दुआ घुरत अल्लाह ताला असा के पंजे अब्बे अम्मा जी खिदमत करण जी तौफीक अता फरमाए। आमीन चो दोस्तों, जिनजा अब्बा अम्मा जेरा है ऐं जिनजा विसाल करे वया, अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जी मगफिरत फरमाए, उन्हनि जा दर्जा बुलंद करे ऐं उनजे माउ पीउ खे सभिनी जे माउ पीउ खे पंहिंजे बच्चन साण ख़ुशि करे राज़ी करे। अल्लाह कंदो त अमड़ जे सदके बाबा जे सदके ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा ऐं मुंहिंजी थोरी हाज़िरी पंहिंजी अज़ीम बारगाह में मकबूल मंजूर फरमाए। अल्लाह सुब्हानहु व तआला भाऊ अब्दुल हफीज साहब जे अमड़ जीजल के ऐं सभिनी जे अमड़न के जन्नत में आला जायूं नसीब फरमाए। इंशाअल्लाह ताला सलात सलाम का बाद में क़िबला मुफ्ती साहब जिन सभिनी लाइ दुआ फरमाईंदा जामे माने आहे ऐं दुआ जे लाइ पंहिंजे दिल के हाज़िर रखजो। अल्लाह कंदो त सभिनी जा बेड़ा पार थी।